फरमायो अलबत्ता तहकीक अल्लाह मोमिनन जे मथा एहसान कयो इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम जो इन्हन में इन्हन मझा शान वारी रसूल के मोकली छाजिल मोकली हाने मां हिते वेठो आया साईं क़िबला सैयद ज़मीर हुसैन शाह जीलानी चवे अदामो मौली साहब के मोकलियो तहां जे ज़हनन में कुछ सवाल ईंदा साईं केडे मोकलीस एकड़ो छाजेला मोकलीस यो सागो सवाल केडे मोकलीस छाजेला मोकलीस बस सवाल जरूर पैदा थींदा अल्लाह ताला फरमायो ईमान वारन ते एहसान कयुम इन्हन में इन्हन मां शान वारे रसूल के मोकलियम छाजेला यतलू अलैहिम आयातिही जेको इन्हन जे मता खुदा जी कुरान जो आयतूं पढ़ंदो ही जेके हाफिज तैयार थिया नहीं छा पढ़ंदा नबी जा टे कम खुदा कुरान मजीद में बयान फरमाया नबी टिन कमन लायो एकड़ो कम यतलू अलैहिम आयात अल्लाह जे कुरान जी तिलावत बियो नबी जो कम केड़ो वयुज़क्कीहिम आई इन्हन जे अंदरन के नबी पाक थो बनाए नबी जो बियो कम तज़किये नफ्स टियों कम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत इन्हन के तानाई किताब हिकमत सिखारे थो टियों कम इल्मे किताब तालीम सुन्नत हाणे नबी जा टे कम मोमिनन के सुधारण जेला एकड़ो कम नबी जो कुरान जी तिलावत करण बियो कम नबी जो अंदरन के साफ करण अंदर जे मथा कल्ब जे मथा दिल जे मथा रूह जे अंदर जेके गंदगियूं अची वञन उन्हन के नबी साफ बनाई दुआ जो कम नबी जो केड़ो नबी कुरान जी तालीम हिकमत मा मुराद सुन्नत जी तालीम थोड़े हाने टे कम नबी जा पान ज़ाहिरी तौर ते असा का जुदा थी विया हकीकत में मदीने जो मीर हयात इन्हन टिनी कमन के अल्लाह ताला मदीने जे मीर जे दीन जे गुलामन तिलावत किताब वारो कम अल्लाह जे दीन जे हाफिजन जे हथा उस्ताजुल हुफाज हजरत साईं हाफिज अब्दुल सत्तार जेड़ा जवान जेके सुबह जो शाम जो मजद जो उथंदे रहंदे पर एतरे कदर जो तू ही मां निंड कयूं हुनन जे निंड में अल्लाह जे कुरान जो लोलियूं लगियूं पयूं हूंदियूं आहिनि सुभान अल्लाह नारे तकबीर जमा सगुरी नारे जो जवाब जो तो साईं के खबर पवे जमा करो छाजे सुसुत्या होत मते खणी नारे जो जवाब दियो साईं ना रोणायो नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी खानका आलिया कादरिया भरचुनी शरीफ फैजान हुजूर हाफिजुल मिल्लत अल्लाह जो नबी आयो टे कम केड़ा पहिरियों कम कुरान जी तिलावत नबी करीम जी हदीस ॿुधजो फरमायूं मन क़रा हरफम मिन किताबिल्लाहि फलहू बिही हसनतुन
वल हसनतु बिअशरि अमसालिहा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फुन वलाकिन अल्फुन हर्फुन व लामुन हर्फुन व मीमुन हर्फुन। जेको हिकड़ो हर्फ कुरान जो पढ़े हिक हिक हर्फ जे बदले में उनखे नेकी ऐं मुंहिंजा महबूब था फरमाइनि बल हसनतु बिअशरि अमसालिहा हिकड़ी नेकी 10 जे मिसल। सोना नबी पिया चल ला अक़ूलु मां ईअं को थो चवां अलिफ लाम मीम हर्फुन अलिफ लाम मीम सॼो हर्फ न वलाकिन अल्फुन हर्फुन अल्फ हिकड़ो हर्फ लाम ॿियो हर्फ मीम टियों हर्फ रुगी 3 हर्फ पढ़े 30 नेकियूं। इन हदीस जे शरह में शारिहन लिखियो ला शक अन हफ़ज़त किताबिल्लाहि हुम अख़्फ़रुन नास तिलावतन। इन ॻाल्हि में को शक कोन्हे मौलवी बि क़ुरान पढ़नि था पीर बि क़ुरान पढ़नि था हाजी बि क़ुरान पढ़नि था मुफ्ती बि क़ुरान पढ़नि था पर वध में वध अल्लाह जे क़ुरान के पढ़ण वारा मदीने जे मीर जे दीन जा गुलाम हाफ़िज़ आहिनि। सुबह जो उस्ताद के सबक ॿुधाइण खां पहिरियां पको कर वरी सबक ॿुधाइण सबक के वरी भेरो ॾियण वरी सबकी ॿुधाइण वरी सबकीअ के भेरो ॾियण वरी मंज़िल ॿुधाइण वरी मंज़िल के भेरो ॾियण। पीर एतिरो क़ुरान कोन पढ़ंदो मौलवी न मुफ्ती न क़ुरान जा हाफ़िज़ वध में वध सॼो ॾींहुं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत वो जेको 3 अखर पढ़े उनखे 30 नेकियूं। जेको सॼो ॾींहुं अल्लाह जे क़ुरान जूं लोलियूं ॾे उन ते बि महिरबानी हूंदी या कान हूंदी। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी खानका आलिया कादरिया भरचुनी शरीफ। अल्लाह ताला बजे कलाम में फरमायो इन्नल लज़ीन यतलून किताबल्लाह व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानियह यरजून तिजारतन लन तबूर लियुवफ़्फ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्नहु गफूरुर शकूर। जेके माण्हू ख़ुदा जी क़ुरान जी तिलावत कंदा ऐं निमाज़ पढ़ंदा निमाज़ क़ाइम कंदा ऐं असां जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जे हेठां बि तफ़सीर बेज़ावी में काज़ी बेज़ावी तो चए इल्म रिज़्क़ा इल्म बे ॻाल्हायो इल्म बे चओ इल्म बे हिफ़्ज़ बि रिज़्क़ा इल्म खे ख़र्च कंदा ईअं न त हाफ़िज़ थे वरी चुप कयो वेठो आहे घर वेठो आहे अॼु पग बधरायसि वरी पग लही वियसि आराम सां सुकून सां ईअं व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन। मदरसे हिफ़्ज़ुल क़ुरान में ज़ाहिर में भी पढ़ाई साईं हाफ़िज़ अब्दुस्सत्तार वांगुर लिख में भी खर्च करे जो जिन्न अचन लिखल मखलूक अचन अल्लाह जे हबीब जो गुलाम उन्हनि खे लिख में भी इल्म ॾे उन्हनि खे इल्म ॿुधाए छा जे लाइ मां हाणे तक़रीर पियो कयो सोच
पुजींदुस साईं दरकी वारा साईं हाफिज साहब जे मदरसे वारा साईं फलाणो आलम साईं फलाणो मुफ्ती साहब समझे तवा जे तकरीर के पर खुदा जी महबूब जा गुलाम उस्ताद हुफाज जेड़ा यरजून तिजारतन तबूर इरन के एड़े व्यापार जी उम्मीद जे में हर किस नुकसान ना है छाजे ना था कर लियो वफियहुम उजूरहुम ता तेरन के रब पूरो पूरो अजर दे व यजीदहुम मिन फदलिही बाजे फजल मा रब्बिन के बधाए रब गफूरा कदर ताना खर्च करन दीन जी खिदमत करन बाहर जो कमाए उन जे इज्जत में रिज़्क़ में बरकतों विझण मां रब करीम जो कमाए सुभान अल्लाह मसलुल लज़ीन इन मदरसन जा कामन कयो कुरान बुधो मसलुल लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम फी सबीलिल्लाह कमथलि हब्बतिन अम्बतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मियतु हब्बा वल्लाहु युदाइफु लिमन यशाअ वल्लाहु वासिउल अलीम सुभान अल्लाह उन्हनि माण्हुनि जो मिसाल जेके अल्लाह जी राह में पंहिंजनि मालनि खे ख़र्च था कनि उन दाणी वांगुरु जे हिकिड़े दाणी 7 संग फुटाया हर संग में 100 दाणा फी कुल्लि सुंबुलतिन मियतु हब्बा हिकड़ो पुखी अम्बतत सबअ सनाबिल 7 संग फुटाई फी कुल्लि सुंबुलतिन मियतु हब्बा हर संग में 100 दाना वल्लाहु युदाइफु लिमन यशा अल्लाह जेके चाहे तीन करे दे जेके चाहे वधाए दे मूं वट खोट थी सके थी जमींदार वट खोट थी सके थी पर वल्लाहु वासिउल अलीम कुरान ते सुभान अल्लाह नथा चोदाने छा कया अल्लाह कुसत वारो इल्म वारो मुझे हबीब जा दीवानो क़यामत जी दिहाड़ी सरकार था फरमाइन अल्लाह ताला कुरान जी हाफिज के चंदो इकरा वर्तकी वरतिल कमा कुंत तुरतिल फी दुनिया ओ कुरान जा हाफिज है जी कुरान पढ़दो वन जन्नत जी दाखिल के चढ़दो वन जाओ सुभान अल्लाह अथवा देखनी चो सुभान अल्लाह फ़इन मंज़िलतक इंद आखिर आयतिन तक़रऊहा तुझी आखिरी मंजिल उते मुरब तैयार कईया जिते तू कुरान पढ़ी बस कंदी उते तुझी ला जन्नत तैयार मुझा महबूब मदीने जा साईं बी हदीस में था फरमाइन अल माहिरु बिल कुरान मअ सफरतिल किरामिल बररति वल्लदी यततातौ फी व हुवा अलैहि शाकुर फलहु अजरान नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत कुरान जो माहिर सुठन साथन सा गड वल्लवी बुदो वल्लवी यतदातौ फी कुरान पढ़े तो बात आए तो बेचारा घणा बात ही ना हन ये तो उस्तादन की शावजा साईं उस्ताद साईं जो कोई पढ़ाए तो उन्हनि खां पुछो कदर
ओ एकड़ो बलो जो पण आयो उस्ताद वट उस्ताद चिक दियारे वल बालीन या जे चिका ए न पई अची एकड़ो डी बियो डी ट्रियो डी आखिर टमाटो यार द भागा बड़ा तो के चिक न थी जी बलो जो सी जबल जा मानू जबल में जे हर काई दे लाह जी विंदो आ तासी बरोज हर के टपाए अगते रखंदा हाने वाला जी मुखे चिक न थो अचे तू हर के टपाए अगते रख न सो के वरी ए रात वेश वजे लगमा पर सरकार था फरमाए बात आई थू कुरान पढ़न उनते दुखियो आ पर वरीब मेहनत थो करे फलहु अजरान उनके अजर मिलंदा एकड़ो अजर छाजो कुरान पढ़ण जो बियो वरी वेचारो बातड़ो आ कोशिश तो करे त बखर जो सही कढा उनन जे अदायगी जो मुझा महबूब मदीने जा साईं था फरमाए इदा मररतुम बिरियादिल जन्नते फरदाउ जड़े जन्नत जे बागन खा लगो भ्राउ करे खाओ सहाबन अर्ज कयो हबीब जन्नत जा बाग किथे हन पर फरमायो मजालिसुल इल्म वल उलमा सुभान अल्लाह इल्म आलम जो मजलिस ही जन्नत जा बाग है ही मदरसा जन्नत जा बाग है जन सा तावर करण खां सा जे सिंधन के बरो जे कणक जी एकड़ी बोरी दींदा परे खां बिठाउंदा साईं मूसा पाण अची मिले न अरे एकड़ी बोरी दी थे को एहसान क्यों थी एकड़े मदरसे में एकड़ो मानू दीन जी खिदमत कंदो कदे अटो खणी चे कदे के खणी चे कदे चांवर खणी चे मदरसे जा तालिब वरी हरकती एकड़े तालिब नालो रखसा सा जो कड हे वेचारो डोयो जे सावाने छोरा जन गड अचियो गड मोहते कोन चवन से पर पुट मदरसे जा तालिब वाले समझो दा वन वन जी काठी जी कच्ची आए सो जो गड्या करे हिन लिखी बुधी वतू दिल में सोचे यार मां हिनन जी खिदमत कया हिनन जेला अन्न खणी जा हिनन जेला के खणी जा हिनन जेला तेल खणी जा हिनन जेला मानियो खणी जा ही वरी मुखे चवन कड हाने मां हिनन जेला खिदमत न कंदुस घर वनी सुतो ख्वाब में निहारे मशर जो मैदान और मशर जे मैदान में हिन जे मदरसे जा तालिब इल्म जन्नत में पिया वञण जॾहिं जन्नत जे गेट ते पहुता चल पिया असी देसी ताई जन्नत में नवीदासी जैसे ताई असा वारो गड न अचे असा वारो गड अचे त पोइ असी जन्नत में वञूं मलाइक पिया जण चयो ते गड वरी किथां ईंदो जन्नत में चयो न गड ना इंसान पर असान जो नालो गड रखियो निंड मां जो अखिल में लुकाया बिडाई से तुझे पाए बात किची में अंगण जे पे अचर अब गुण ऐब गचायूं ढकण थी ढक जन तोड़े लख हुजन तब माफियों जन में धरा सुभान अल्लाह साईं मां आयो आया तालिब खे पियो चई माफ़ी ॾियो हाणे गॾ चओ कुतो चओ छा बि चओ मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि अॻे हिननि साईं हाफ़िज़ साहब वारनि ईअं पढ़ायो ख़िदमत करे वॾाई न मां उन ॾींहुं पढ़ियो पियो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जे बारे में इमाम शाफ़ी फरमायो हिकिड़ी दफ़े मां मग़रिब जी नमाज़ पढ़ाई पहिरियों मूं दिलि में सोचियो त मां आलिम आहियां वॾो मग़रिब जी नमाज़ वञी पढ़ाई मूंखां अलहम्द विसरी वियो
वरी इशा जी नमाज वनी पढ़ाइन अलहमद में वरी भुलजी पिस आखिर घर आयस अल्लाह जे दरबार में रोई दुआ कन मुझे मौला मुखा का गलती थी नहीं हेडो मां इमाम मानू चाहतो ना सुतो पियो है ख्वाब पियो ॾिसां हिकड़ी वडी कोरट उन कोरट में चीफ जस्टिस वेठो उन चीफ जस्टिस चयो शाफी के वठी जो इन ते केस छा जो केस तस बेअदबी जो केजी बेअदबी कई तस अल्लाह जी केड़ी बेअदबी कई तस आवाज आयो त आलम त खुदावा ही वरी पान के आलम समझी वठी चो सरे जरे वठी आया चीफ जस्टिस जो बाबा इमाम शाफी फरमा मखाबिर सा चीफ जस्टिस जो हिन खे मौत जी सजा दी बियो हिकड़ो चच भर में वेठो उन थियो सही न हिन दीन जी खिदमत कई आ मौत जी सजा न जुर्मानू को हनोस जे बाने हिन कई आ वडाई जुर्मानू यो त बाहर निकरे सब मिस्कीन मानू ॾिसंदो जेको वध में फाटल कपड़ा हुजन्स जिस्म मां धप अचे उन जे हथ खे चुमी ॾे वडाई मरेस माफी मिलंदी मौलाना सदी तो जे तकब्बुर अज़ाज़ील राख़ार करद बज़ंदान लनत गिरफ्तार करद वडाई शैतान के अला कड़ी छड़ी इमाम शाफी ते जुर्मानो लगो हुंदो जे तो निकमा थुस बाहर वन्या ॾिसां त साॻियो मंज़र माण्हू बीठा हन ॾिसंदो पियो अचां उन्हनि में हिकिड़ो माण्हू जंहिंजा कपिड़ा फाटल जिस्म मां धप पई अचे चए थो मां वेझो विस हथ चुमांस पर उन जे जिस्म मां मूंखे धप आई दिल मुझी खराब पे थी उन खां जो पोइते हटुस बाह मां छिके चई केॾे थो भगी रात मौत वारी सजा खां के बचाई हलिया हथ चुम वडाई मरई जुर्मानो अदा कंदे त पोइ ते इल्म जी महिरबानी थींदी नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी वडाई न जी मिटला तकब्बुर न जी हथ न जी आलमन दीन जी खिदमत कई कुरान जे कारण दीन जी खिदमत कई मुझे हबीब जा दीवाना हो पेयू नबी जो कम आई तिलावत किताब साईं हाफिज अब्दुल सत्तार त साईं हाफिज अब्दुल शकूर खां पुछुम साईं घणा हाफिज जी असां लिस्ट ठाही है 2300 हाफिज जाओ पिया 2000 खां मथे हाफिज साईं कढिया वो एरम जे बारे में जो जे चाही तो मिले जन्नत खुदा वारन जी खिदमत कर वडाई न खुदा वारा ए थे जेके तडे ते वे पढ़ाई जे चाही तो मिले जन्नत खुदा वारन जी खिदमत कर घुरी जे रब संदी रहमत खुदा वारन जी खिदमत कर देर सां वारो ॾिनो अथव न तव्हां थकल आहियो सवेर ॾियो अॻु कुझु मुल्क खे मां बि खड़कायां हाबराणे जहिड़ो हाल पिया नाल भलाई बे हिसाब आहे भलारण जी गुलामीअ में मिले थो फैज़ ऐं फरहत खुदा वार हथ मथे खणो खुदा वार जी खिदमत कर